टंडो गुलाम हैदर भरसां अफ़सोसनाक रोड हादसो। ॿिनि भाइरनि ऐं भेनर समेत 3 ॼणा अजल जो शिकार। हादसे में मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। टंडो गुलाम हैदर वेझो बदीन हैदराबाद रोड ते बबरी बस स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रालर चंकी रक्षा मथां चढ़ी वियो, जंहिं जे नतीजे में ॻोठ जमालदीन लाशारी वासी 2 सगन भाइरनि 9 वरियनि जो ग़ुलाम फरीद लाशारी, 7 वरियनि जो ग़ुलाम फरूक लाशारी ऐं संदन 2 वरियनि जी मासूम भेण लैलांधी ग़ुलाम क़ादिर लाशारी मौके ते चीभाट जी फौत थी विया। जरत हादसे में हिक ई ख़ानदान जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में नुसरत लाशारी, राणी लाशारी, बानो लाशारी, अमीरज़ादी ऐं चंकी रक्षा ड्राइवर ग़ुलाम रसूल लाशारी शामिल आहिनि। हादसे जे इतला बाद उते मौजूद माण्हुनि ऐं पुलिस पहुची फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे टंडो गुलाम हैदर जे तहलके इस्पताल आंदो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बाद वधीक इलाज लाइ हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जरत फौतियुनि जा लाश क़ानूनी कार्रवाई करण बाद वारसनि हवाले कया विया। ॿिए पासे टंडो गुलाम हैदर पुलिस हादसे वारे जाइ तां ट्रालर खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो, जरत ट्रालर ड्राइवर मौके तां फरार थी वियो। अली बहादुर कीरियो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, टंडो गुलाम हैदर।